हिया मुझी भेण सोडी ऐं हे आ मुंहिंजो भेणियो खादम अदे हिया आहे हाजी बशाम जंहिंजी ॻाल्हि कई हुई मां ऐं हू आहे बशाम जो भाउ हशाम अदा जी आहे भली आहे भाऊ सदाई आयो ओ मां शहज़ादी अमड़े एॾो चांहि त खणी आ महिमाननि जे लाइ बस बा मां बि वेठी थी रब खे अर्ज़ कयां त अल्लाह उहो ॾींहुं करे जो मां भले पार वञा अल्लाह उहो ॾींहुं कंदो जो तूं ऐं मां ॿई गॾिजी हली अॼु पढ़ंदासीं हा वॾा आमीन भाऊ वरी इहा छोकिरी केरु हुई अलाह इहा मुंहिंजी भाणेजी आहे अदा ये छोकिरी कंहिंजे नाले त थियल हूंदी न न अबा कंहिंजे बि नाले थियल कोन्हे का वो शरा में शर्म कहिड़ो असां वटि सुखी रहंदी अबा मां ॻाल्हाईंदी आहियां खरो तेरी मेरी मां न ॼाणा ॻाल्हि आहे सिधी साईं वठंदी साईं 7 लख रुपयनि जा हिकिड़ी हा बि न हा ॻाल्हि आहे सिधी या हटीअ में हट या हटी चट त पोइ असांजी बि हा सम्झो तारीख़ ॾे त निकाह करे पंहिंजी बांह वठी वञूं ही केरु आहे अबा इहो मुंहिंजो पुटड़ो आहे लालण वेचारो गूंगो आहे इन खे अघाइण जे लाइ त वतां थी पई मथा कथा ॾींदी सऊदीअ में अहिड़ियूं सुयूं आहिनि जो हणा जो गूंग खे त गूंगो बि अरबी पियो ॻाल्हाए हलो ओ ही थी मुल्क एॾे की वञी पठाण जन बाक़ी हिते त भींग थी वई आहे चादर हाणे त मूंखे बनीअ ते वञण खां पोइ थो थिए ही सभु सूद मर्दनि जा ॾिनल आहिनि विढ़ल सान ऐं लताड़ जा बूढ़ा तूं सुबुह जो मोॾे हलींदी कर जेको बि थियो न अॻ में जादुर तो त कुर्बान थींदी बाक़ी इद्दत में 2 महीना आहिनि पोइ मां तोसां साण हूंदसि हाँ समीना असां वेठियूं आहियूं तूं घबराए न अना सवली सणाई कंदो